ऐं इहो साॻियो इमदाद जे ई कलाम जे हिसाब सां हवाले सां मूंखे इहा ॻाल्हि यादि थी अचे त इस्लामाबाद में असां PTV जे तरफ़ां ट्रेनिंग ते वियासीं, रिफ्रेशर कोर्स हो। उन में रिफ्रेशर कोर्स में मां पाण सां ई कीबोर्ड खणी वियो हुउसि। टीवीअ जी रिफ्रेशर कोर्स एतिरो ख़ुश्क हो, ज़ाहिर आहे टीवीअ जी टेक्निक, हुनजी कैमरा जी टेक्निक, साईं शेडो हीअं थींदो आहे, लाइट हीअ थींदी आहे, की लाइट हीअ थींदी आहे, हुनजी म्यूज़िक हीअं रिकॉर्ड थींदी आहे, बैकग्राउंड हीअ थींदो आहे, हुनजी कैमरा वर्क हीअ थींदो आहे, स्टोरी लाइन हीअ थींदी आहे, रिकॉर्ड हीअं कजे, म्यूज़िक रिकॉर्ड हीअं कजे, ड्रामो हीअं रिकॉर्ड कजे, स्टोरी लाइन हीअं थियणु, एॾा वॾा सब्जेक्ट हुआ जेके ॿुधी हाणे ज़ाहिर आहे एॾो अरसो गुज़ारियोसीं टाइम हुजे, पर पोइ ॿुधोसीं पोइ शाम जो उदासी हूंदी तमामु घणी, वरी पोइ इस्लामाबाद मरगला हूंदी, पहाड़ हूंदा, वण हूंदी, वणकार हूंदी। इहा फ़र्क़ु आहे त कोटिया जा पहाड़ ख़ुश्क रहिया आहिनि, सफ़ा ख़ुश्क सफ़ा, हुन ते न ॿूटो न वणु, पर इस्लामाबाद में जे पहाड़नि ते वण ॿूटा वणकार ॾाढी सुठी। त उन में बि ज़ाहिर आहे वरी बि हिकिड़ी उदासी हुई। ऐं वरी इस्लामाबाद हिकिड़ी अजीब शहर आहे यार, उहो जॾहिं शाम थिए थी, सांझी थिए थी, त सड़ो जहिड़ो डेड सिटी, माण्हू जहिड़ो आहिनि ई कोन दुनिया में। हिन इस्लामाबाद सफ़ा बराबरि चुपचाप, न का गाॾी पई लंघे, न का गाॾीअ जे हारनि जो आवाज़ु आहे, हारनि त हूअं बि कोन पियो हले, जीअं रेलगाॾी बि उते कान्हे, शहर खां ॿाहिरि पिंडीअ में रेलगाॾी कुझु बि कोन्हे, जहाज़ बि इन पासे खां नथो लंघे यार, सफ़ा असली ईअं चओ त उदासी छांइजी वेंदी हुई शाम जो। इहा साॻी ॻाल्हि जीअं असांजे जलाल उस्ते चयो, असां समुंड में वियासीं हिन फेरी ते घुमण जे लाइ, त चई दादा सांझीअ खां पोइ समुंड एॾो भवाइतो थी वेंदो आहे जो असांखे भउ थींदो आहे, असां समुंड में सफ़र कंदे कंदे असांखे पाणी खां भउ थींदो आहे। इहा साॻी कैफ़ियत इस्लामाबाद में शाम ते त साईं इस्लामाबाद भवाइतो, का रंगीनी कान्हे, का सूंहं कान्हे, को राति जो को ज़िंदगी कान्हे, सभु बराबरि ख़तमु। ऐं वरी असां पंहिंजी यादुनि वारा माण्हू, असां पंहिंजे तबियत जा माण्हू, जेके असांखे वरी दोस्त बि यादि अचनि, पंहिंजा यार बि यादि अचनि, वरी पंहिंजो घर बि यादि अचे, त वरी पोइ इमदाद जो शइ कलाम हिकिड़ो जेको हुन पहिरीं त हुन ॻायो हो, पंहिंजे आबदा परवीन ॻायो हो, केॾो बि विसारणु चाहीं पर मुंहिंजी यादि न विसरी सघंदे, लुछंदे पुछंदे कुझु बि न पुछंदे। सो मूं वरी हुनखे थोरो ॿिए नमूने सां उते ॻायो, ज़ाहिर मूंखे मुंहिंजे ज़हन ते बीठल हूंदो। ऐं उहो जॾहिं असां टीवीअ में हुउसि मां, त काफ़ी माण्हुनि सां उथणु वेहणु हूंदो हुओ। टीवीअ जो माहौल वरी अहिड़ो हो जो असांजे थोरो आज़ादी पसंदि हो, उन में जेके अदीबाऊं या शाइराऊं ईंदियूं हुयूं, या असांजा अदाकार ईंदा हुआ, या ॻाइणा ईंदा हुआ, उन्हनि सां असां काफ़ी फ्रैंक थी वेंदा हुआसीं। उन फ्रैंकनेस में ईअं आहे त वरी कुझु दिलगी बि थींदी हुई, ऐं उन दिलगीअ जे हवाले सां वरी उहे कुझु यादूं रहिजी वेंदियूं हुयूं, त के शिकस्तूं थियूं, के न माणे सघियासीं, के उहे न माणे सघिया। पोइ इहे सभु शयूं जीअं असन दर्स वांगुरु, त उहो कुझु हुन न माणियो, न हुन माणियो, ईअं न माणण जे विच में असांजी उहा जेका ज़िंदगी गुज़री टीवी वारी, त उन में इहो कलाम जेको केॾो बि विसारणु चाहियां, उहा हुयो त आबदा फरीन जो ॻायल, पर उहा हिकिड़ी असांजी तमामु सुठी शाइरा हूंदी, उहो मां नालो नथो खणां, उहा बि इहो कलाम ॻाईंदी। पोइ मूंखे उन जे करे उनखे यादि अची वियो, त मूं चयो हाणे मां पंहिंजी धुन थो ठाहियां हुनजी, पोइ उनजी पंहिंजी धुन ठाहियां। केॾो बि विसारणु चाहीं पर, केॾो बि विसारणु चाहीं पर, मुंहिंजी यादि न विसरी सघंदे, लुछंदे पुछंदे कुझु बि न पुछंदे, कारी राति न गुज़री सघंदे, मुंहिंजी जान जलाइण वारा ॾीए वांगुरु जलंदो रहंदे, गुलड़नि जहिड़ो माॻु न मिलंदे, कंढनि ते तूं हलंदो रहंदे, लुछंदे पुछंदे कुझु बि न पुछंदे, कारी राति न गुज़री सघंदे। ॾाढे जज़्बात सां इहो कलाम मूं ठाहियो, हुते ॻायो बि सही। अच्छा, इन सां गॾु मूंखे वरी हाणे ॻाईंदे ॻाईंदे यादि अची वियो त इहो कुझु महफ़िलुनि में वरी उहो जंहिंजे नाले, जंहिंजे एहसास जे करे, या जंहिंजी कैफ़ियत में इहो मूं धुन ठाही हुई, या ईअं खणी चइजे त जंहिंजे इश्क में मूं इहा धुन ठाही हुई, त उहो कॾहिं कॾहिं उहा उन महफ़िल में हूंदी आहे, त हिन कलाम जो कुझु मज़ो ई ॿियो थी वेंदो आहे। ऐं ईअं थिए थो, ज़ाहिर आहे माण्हू जॾहिं पंहिंजे हुननि मुहबतुनि खे, जिन मुहबतुनि खे नथो माणे सघे, उन्हनि जी जेका कैफ़ियत तारी रहे थी, उहा सॼी ज़िंदगी रहे थी। ज़ाहिर आहे माण्हू जी चयो न, इश्क बुढा न थी वे, थोरे उहे चिटी ॾाढ़ी, त उहो हिन जो सचल जो बि इहो ज़ाहिर कैफ़ियत इहा हुई
इश्क त इश्क आहे न, पोइ हाणे हिकिड़ो मिजाज़ी आहे, उहो मिजाज़ मां माण्हू हक़ीक़त ॾांहुं वञे थो। सो इहा कैफ़ियत असांजी जवानी जी हुई। ऐं ॿियो त ॻाईंदो हुउसि त ज़ाहिर आहे उन में मर्द पर औरतूं बि ज़ाहिर आहे ऑटोग्राफ वठंदियूं हुयूं, पाण फ़ोटो कढाइणु पसंदि कंदियूं हुयूं, या उहो ईअं खणी चइजे त हिकिड़े क़िस्म जो आशिक़ मिज़ाज हूंदियूं, त वरी आशिक़ हूअं बि हुयूं, अदब वारियूं त अदब वारियूं बि अदब सां मिलंदियूं। इन हिसाब सां उहो माहौल बि घणो ॾिठोसीं। ऐं उहो मिजाज़ वारो जेको ज़मानो हो, जिन में महबूबाऊं हुयूं, जिन में महबूब हुआ, दोस्त हुआ, यार हुआ, महफ़िलूं हुयूं, सभु रंग बि ॾिठासीं। सो इन हवाले सां इहो कलाम मूं ॻायो पिए। ऐं जंहिं जाइ ते ॻायां थो त उहो मूं ॾिसंदो आहियां त उहो हीअं करे उहा बि माई हुई ॾिसंदी आहे, भई ईअं लॻंदो आहे ॼणो हा मां दिलि कढी वेठंदी आहे। ईअं चवंदो आहे ठीकु आहे, ज़ाहिर आहे उहो बि उहा बि कंहिंजी वञी आहे, अलाह साईं हुनखे बि इज़त ॾे, अलाह साईं हुनखे पंहिंजे हुन ज़मान में रखे। ही ज़माने जा इश्क आहिनि, ज़ाहिर आहे माण्हू जा जेके, ऐं ॿियो असांजा ज़ाहिर बातिनी इश्क आहिनि, रूहानी इश्क आहिनि। असांजो ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जो माहौल न रहियो जो कंहिंसां को हथ चरांद कजे हा, पोइ उन जे करे इहो कैफ़ियत बरक़रार रहे थी। ऐं जेके माण्हू हथ चरांद कनि था औरतुनि सां या पंहिंजे हिन जे हवाले सां, इश्क जे हवाले सां, त उहो पोइ बरक़रार नथो रहे इश्क, इहो उन महिल ख़तमु थो थी वञे। उहो गुरू रजनीश वांगुरु उन्हनि इन क़िस्म जी प्रैक्टिस कराए ॾिठी त माण्हू सां, मर्द औरत सां मिले थो, उन खां पोइ जहिड़ो हुन ते फटकार पवे थी, सफ़ा हुनजी हालत इहा, हुन एक्सपीरियंस करे ॾेखारियो त तव्हां ॾिसो अचो आज़ादीअ सां औरत खे माणियो, ऐं माण्हुनि खां पोइ तव्हां पंहिंजी कैफ़ियत ॿुधायो। सभिनी माण्हुनि इहो चयो त साईं हाणे त जहिड़ो असां त ॿुॾी था मरूं। हीअ कैफ़ियत वाक़ई आहे। हिन इश्क जी जेका आहे, माण्हू जेको इश्क करे थो, जंहिंमें का हथ चरांद कान्हे, जंहिंमें कंहिंखे सिर्फ़ु हिकिड़ो प्यारु आहे, जेको कैफ़ियत आहे जेका महसूसु थिए थी, उहा कैफ़ियत बरक़रार रहे थी ऐं दाइम आहे, क़ाइमु आहे। ऐं इहा ई कैफ़ियत आहे जेका अलाह साईं पंहिंजे हबीब सां कई आहे, त उहो इहा दाइम आहे, इहा क़ाइमु आहे। इहा काइनात जेसि ताईं क़ाइमु आहे त अलाह जी इहो मोहबत जो इहो अहसासु, जंहिंजे लाइ हुन शाइर चयो ऐं मोहबत तेरी पहली नज़र को सलाम। बाक़ी उन शाइर खे बि सलाम हुजे जंहिंखे इन ॻाल्हि जो अहसासु थियो त मोहबत तेरी पहली नज़र को सलाम।